न्यूज़ ते ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे कंडियारे मां ख़बर ॾींदा हलूं। मोटरसाइकिल हलाईंदड़नि खे पेट्रोल पंप मालिकान जी हिदायत। मोटरवे पुलिस पारां IG मोटरवे AD ख्वाजा DIG मोहम्मद सलीम जी हिदायतनि ते मोटरसाइकिलनि ते ड्राइविंग दौरान हेलमेट जो इस्तेमाल न कंदड़नि खिलाफ़ वॾे पैमाने ते कार्रवाई करण जो फ़ैसिलो। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे राशिद खावड़ पंहिंजी रिपोर्ट में। जी बिल्कुल। मोटरवे पुलिस कंडियारो पर IG मोटरवे AD ख्वाजा DIG मोहम्मद सलीम जी हिदायत ते मोटरसाइकिल ते ड्राइविंग दौरान हेलमेट जो इस्तेमाल कंदड़ खिलाफ़ वॾी पैमाने ते कार्रवाई। जॾहिं उन सिलसिले में मोटरवे पुलिस पारां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुहिम हलाई पई वञे, जंहिंमें नेशनल हाईवे ते मौजूदु पेट्रोल पंपनि ते पिन लॻाया विया आहिनि, जिन में हेलमेट जो इस्तेमाल जा फ़ाइदा ऐं न पाइण जा नुक़सान शामिल आहिनि। मोटरवे पुलिस पारां पेट्रोल पंप मालिकनि खे सख़्ती सां हिदायत कई वई आहे त जंहिंखे बि हेलमेट न हुजे उनखे पेट्रोल न ॾिनो वञे। उन मौक़े ते सेक्टर कमांडर सजाद हसन भट्टी, मोटरवे पुलिस ऑफिसर असदुल्ला अबड़ो, राशिद शाह, अब्दुल रशीद सतो ऐं ॿियनि सां गॾिजी नेशनल हाईवे ते मौजूदु पेट्रोल पंपनि जो दौरो करे पेट्रोल पंपनि समय सां राब्तो कयो। जॾहिं त सेक्टर कमांडर सजाद हसन भट्टी चयो त मोटरसाइकिल हलाईंदड़ 60,000 जी मोटर ख़रीद कनि था, पर 1,000 जो हेलमेट ख़रीद नथा कनि, जेके उन्हनि जी ज़िंदगी लाइ वॾी अहमियत रखे थी। हिन वधीक चयो त हेलमेट द्वारा मोटरसाइकिल ड्राइविंग तमामु घणा फ़ाइदा आहिनि। उन करे इस्तेमाल खे नज़रअंदाज न कयो वञे। ॿी सूरत में मोटरवे पुलिस पारां नेशनल हाईवे ते ॿीहर हेलमेट जी मोटरसाइकिल हलाईंदड़नि खिलाफ़ कार्रवाई वारे अमल में जारी आहे, जंहिं दौरान वॾी तइदाद में बग़ैर हेलमेट ड्राइविंग कंदड़नि खिलाफ़ ॾंड लागू कया वेंदा। जी।